वक्त ॾिठोसीं पाण पलियोसीं, प्यार नथो पलजे, हाय प्यार नथो पलजे। अख रोकीसीं बिख रोकीसीं, दिल त नथी जलजे, हाय प्यार नथो पलजे। संगत सोहबत यारी मोहब्बत सब कह साण हुजे, संगत सोहबत यारी मोहब्बत सब कह साण हुजे। दिल जो दफ्तर गम ऐं गूंद कह कह सां सलजे, आए प्यार नथो पलजे। वक्त ॾिठोसीं पाण पलियोसीं, प्यार नथो पलजे, आए प्यार नथो पलजे। छोल सहाई सोहणा साईं, मां आहियां मजबूर। छोल सहाई सोहणा साईं, मां आहियां मजबूर। ॿियनि माण्हुनि सां हिन ऐं हुन सां रूह नथो रलजे, हाय प्यार नथो पलजे। वक्त ॾिठोसीं पाण पलियोसीं, प्यार नथो पलजे, हाय प्यार नथो पलजे। जिनी डांद न बिज, जिनी डांद न बिज, तिनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। अॼु तारीख़ 17 जनवरी 2025 जुमे जे ॾींहं ते सिंधी अदबी संगत शाख टंडोमोहन खान पारां जदीद क़ौम परस्ती जे बानी मोहतरम साईं GM सैद ऐं फाज़िल राहू जी यादि में हफ़्तेवार दस्तूरी अदबी वेक खे वेक थी रही आहे, जंहिंजी सदारत लाइ आउं सॾु कंदुसि 6 दफ़ा हिन सिंधी अदबी शाख टंडोमोहन खान जा सेक्रेटरी रहंदड़ असांजो मानवारो भाउ मोहतरम साईं आगा जान आगा खे उहो अची अॼु अदबी वेक जी सदारत कनि। जीअं त असां ही जेका असांजी अदबी वेक हूंदी आहे उन जी शुरूआति कंहिं गीत सां कंदा आहियूं, सुर संगीत सां कंदा आहियूं। तंहिंजे करे आउं गुज़ारिश कंदुसि भाउ जान मोहम्मद लिगारी खे त उहो गीत पेश करे। गीत आहे साईं आस लिगारी जो, धुन बि साईं जी आहे। सिजविया
सै सिज विया न्यापा कहनिया दायन जी ओट में सै सिज विया न्यापा कहनिया दायन जी ओट में सै सिज विया कहत पुराणे घर जी दरी मां कहत पुराणे घर जी कहत पुराणे घर जी दरी मां पाता पैथे लिया पाता पैथे लिया दायन जी ओट में सै सिज विया न्यापा कहनिया दायन जी ओट में सै सिज विया कौन पुछे कि मुझा साजन कौन पुछे कि मुझा कौन पुछे कि साजन मुझा गुजरन दीह पिया गुजरन दीह पिया दायन जी ओट में सै सिज विया समुंड किनारे वण झायूं छो समुंड किनारे वण झा समुंड किनारे वण झायूं छो बारी न रोद दिया बारी न रोद दिया दायन जी ओट में सै सिज विया न्यापा कहनिया दायन जी ओट में दायन जी ओट में